अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांखे मुबारकूं हुजनि, रमज़ान शरीफ़ जे इख़्तिताम ते पहुची विया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह पूरो रमज़ान शरीफ़ तव्हां मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं इंशा अल्लाह ताला, जे न त वरी हे अपलोड थियूं हूंदियूं यूट्यूब ते, फेसबुक ते, मेहरान टीवीअ जी वेबसाइट ते। अॼु मुंहिंजो रमज़ान शरीफ़ जो आख़िरी लेक्चर आहे। ऐं सॼे रमज़ान शरीफ़ में क़ुर जो झंडि फेरियो, क़ुर जो झंडि हलायो अथमि ऐं उन में मूंखे उमेदु आहे त हीरा अची पाण ई लॻंदा। क़ुर उन्हनि खे अट्रैक्ट कंदो जंहिंजो दिलि में जेको सो अक़ुलु हूंदो, इल्मु हूंदो ऐं फज़ीलत हूंदी, इहे क़ुर में अट्रैक्ट थी वेंदा। या वरी जिन खे बिल्कुलु दिलि उड़ंदी आहे पर उहो क़ुर जो ॿुधी थी सघे थो कन्वर्ट थी विया हुजनि, त मां सॼो रमज़ान शरीफ़ झंडि हलायो आहे क़ुर जो ऐं इन में हीरा अचे लॻंदा। इहा मां ॻाल्हि कयां थो डॉक्टर इसरार अहमद जी, त उन बि पंहिंजो मेडिकल जो पेशो छॾे सॼे पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुल्कनि में क़ुर की चक्की चला रहा हूं और हीरे आके लगेंगे। उहा हीरा अची था वञनि, तंज़ीम इस्लामी जेका ठाही थी उन में शामिल पे था थियनि। बहरहाल ही आख़िरी जेको मुंहिंजो लेक्चर आहे, इन खे मां वरी हाणे झंडि अॼु हलायां थो रसूल जे अक़वालनि ऐं हदीसुनि जो। आख़िर में मां मुकमल कयां थो पंहिंजे प्रोग्राम खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़वाल ऐं हदीसुनि ते, छाकाणि त उहे बि क़ुर जी एक्सप्लेनेशन आहे, उहो बि क़ुर जो ई झंडि आहे। पर हालांकि मां हदीस पाक खे बि क़ुर जे सां गॾु हलायो आहे। तव्हां ॾिठा हूंदा त उन सां जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहकाम आहिनि हिन आयत जे बारे में मां तव्हांखे ॾसिया। बहरहाल अॼु मौज़ू जेको मूं हिन में चूंडियो आहे न हदीसुनि जो, उहा आहे त मुआशिरे में कीअं हलिजे, मुआशिरे जा इस्लामी असूल कहिड़ा आहिनि। त इन्हीअ ते मां इहो सॼो खयो आहे त असां कीअं उथूं, कीअं वेहूं, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे छा सम्झायो आहे। हाणे सभ खां पहिरीं आहे पहिरियों दर्स हदीस नंबर 13 ऐं उहो मौज़ू आहे उनजो इस्लामी अख़ुवत ऐं तकमील ईमान। आहे कुझु उर्दू में ऐं अरबीअ में ख़ासि तौर पोइ इनखे ॾिसूं था। हाणे अचूं था त सभ खां पहिरीं त इन में 3 आयतूं आहिनि, मां जो रुगो तर्जुमो कंदुसि त अल्लाह ताला फरमाए थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेके मोमिन आहिनि इहे पाण में भाउर आहिनि, इन जे विच में तव्हां सुलह कयो, अलाह खां तक़वा अख़्तियार कयो त तव्हां ते रहम कयो वञे। सूरत अल हुजरात। वरी ॿी आयत आहे ए इंसानो मां तव्हांखे मर्द ऐं औरत मां पैदा कयो आहे, तव्हांखे पोइ मां ज़ातियुनि में विरहायो आहे ऐं क़बीलनि में, त जीअं हिक ॿिए खे सुञाणे सघो। पर इन्हनि क़बीलनि जे करे तव्हांजी या ज़ात जे करे इज़त कान थींदी। इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम, तव्हां में इन्हनि क़बीलनि ऐं ज़ातियुनि मां उहो शख़्स आहे जेको आहे सो वधीक बुज़ुर्ग ऐं इकराम वारो आहे, जेको अलाह खां डिॼे थो। इन अल्लाह अलीमुन ख़बीर। वरी 3 आयत अचे थी त ला योमिन अहदकुम, हल वरी माना कयां, चए थो तव्हां मां को माण्हू मोमिन थी नथो सघे जेसि ताईं जेका शइ ख़ुदि पसंदि आहे पंहिंजे भाउ लाइ उहा साॻी शइ पसंदि करे। तंहिंजे करे जेको आहे सो अचे थो। हाणे तंहिंजे करे जेको आहे सो हीउ जेको आहे बिन नबी करीम सां जो ख़ादिम आहे अंस बिन मालिक, ऐं जेको आहे सो उहो ॻाल्हि थो करे त इहा जेका साॻी ॻाल्हि त केर बि मोमिन ओसि ताईं नथो थी सघे जेसिताईं भाउ लाइ पसंदि करे, जेका पाण इहा साॻी ॻाल्हि आहे। त नबी करीम फरमाए थो त तुम में से कोई शख्स उस वक्त तक मोमिन नहीं हो सकता जब तक अपने मुसलमान भाई के लिए वही पसंद न करे जो अपने लिए पसंद करता है। उन खां पोइ वरी इन्हीअ में जेको इहा हदीस आहे, इन जो आख़िर तत्व छा आहे, पर्पस छा आहे। ऐं इहा सूरह हुजरात में बि इहा साॻी ॻाल्हि तव्हां ॿुधी, कहिड़ी त जेके मोमिन आहिनि पाण में भाउर आहिनि, इन विच में सुलह कयो ऐं अलाह खां डिॼो जीअं तव्हां मां रहम कयो वञे। त यानी इन में इन सूरत में रिश्व अख़ुअ जो बयानु कयो आहे, जेको तमामु इंसान जे विच में आहे। ऐं उन खां पोइ वरी जेको ॿियो अचे थी आयत त ए इंसानो असां तव्हांखे मर्द ऐं औरत मां पैदा कयो आहे ऐं तव्हांखे ज़ातियुनि ऐं क़बील में विरहायो अथऊं त जीअं हिक ॿिए खे सुञाणे सघो। तव्हां में इकराम वारो उहो आहे जेको अलाह खां डिॼे थो, अलाह खे सभु ख़बर आहे। तंहिंजे करे हिन आयत हीअ जेका ॻाल्हि अलाह जे रसूल बि चई आहे, साॻी ॻाल्हि छा चई, ला योमिन अहदकुम हता युहिब्बुल अखी मा युहिब्बुल नफ्सी, को बि मोमिन नथो थी सघे जेसि ताईं भाउ लाइ उहा ॻाल्हि पसंदि करे जेका संदसि खे पसंदि आहे। हिते ईमान मां मुराद ईमान हक़ीक़ी आहे, यानी अहिड़ियूं ॿियूं बि अहिड़ियूं केतिरियूं हदीसूं इन अंदाज़ जूं मौजूदु आहिनि। ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॿी हदीस में अचे थो तुम में से कोई भी उस वक्त मोमिन नहीं हो सकता जब तक उसकी ख्वाहिशात मेरी लाई हुई शरीयत और दीन के ताबे न हों, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
अरे वरी बि आयत आहे जेका हदीस शरीफ़ इन में माना आहे हिन जी त तव्हां मां केरु ईमान मोमिन नथो थी सघे जेसि ताईं की मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हुन खां संदसि औलाद ऐं पीउ खां सभिनी इंसाननि खां वधीक मूं सां मोहबत कनि, माना मुंहिंजो चवणु वठनि। माना जो चवण जो मतिलबु मोहबत जो छा माना अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जे मां चवां हीउ कमु कयो पर पीउ चए थो कमु न कर त तोखे अलाह जे रसूल जो चवणु वञिणो आहे, हुनजो चवणु न आहे वञिणो। मक़सदु जो इहो आहे, यानी तर्जुमा तुम में से कोई शख्स मोमिन नहीं हो सकता जब तक कि मैं उसे महबूब न हो जाऊं उसके वालिद से, उसकी औलाद से और यहाँ तक कि तमाम इंसानों से। तंहिंजे कर अगर इंसान के अंदर ईमान हकीकी मौजूद होगा तो आखिरत पर उसका यकीन होगा, लिहाजा वो लोगों से मामला करते वक्त आखिरत को अपने सामने रखेगा। और इंसान जो चीज़ अपने लिए पसंद करता है वही अपने भाइयों के लिए पसंद करेगा। उन खां पोइ हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली को खिताब करके फरमाया कि अली रज़ी अल्लाह, अगर अल्लाह ताला तुम्हारे ज़रिए किसी एक शख्स को भी हिदायत दे दे तो तुम्हारे लिए सुर्ख ऊँटों से बेहतर है। माना तव्हांजो कमु आहे क़ुर जो आयतूं पहुचायो। जेकॾहिं तव्हां क़ुर पहुचायो था ऐं कंहिं माण्हूअ ताईं उन क़ुर जी ॻाल्हि उनखे सम्झ में अची वई त इहो तव्हांजे लाइ हिन दुनिया जे वॾी में वॾी कमाईअ खां जेको सो बहितर आहे। ऐं तंहिंजे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मेरी और तुम्हारी मिसाल ऐसी है कि तुम आग के गड्ढे में गिर रहे हो और मैं तुम्हें पकड़ पकड़ कर बचा रहा हूँ। कि मुंहिंजो मां ईअं आहे, मां तव्हांखे चवां थो बाहि में न किरो, मां तव्हांखे पकड़े पकड़े तव्हांखे मां बचायां थो। तंहिंजे कर जेको आहे सो बुखारी मुस्लिम हदीस तर्जुमा, मोमिन एक दूसरे के लिए इमारत के माने दें जिसका एक हिस्सा दूसरे को तकवी। माना मोमिन पाण में जीअं बिल्डिंग आहे न ईअं त मिसाल तौर बिल्डिंग जी भित आहे तो छित के खयूं बीठी आहे त अगर फिर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हाथ की अंगुलियों दूसरे हाथ की अंगुलियों में डाल कर दिखा कि मुसलमान पाण में हीअं गॾु आहिनि, फरमायूं असांखे खपे त हीअं गॾु रहूं पाण में। उन खां पोइ हीअ जेका तर्जुमा आहे त हर मुसलमान के दूसरे मुसलमान 5 हक़ूक़ हैं। सलाम का जवाब देना, बीमार की इयादत करना, जनाजे के साथ जाना, उसकी दावत कबूल करना, छींक आने पर यरहमकुल्लाह कहकर उसे दुआए रहमत करना कि यरहमकुल्लाह, जॾहिं छिक अचे त छा चवंदो यरहमकुल्लाह, अल्लाह तो ते रहम करे। उन खां पोइ वरी हदीस शरीफ़ अचे थी जंहिंजो इन जो तर्जुमो मां ॿुधायां थो त मुसलमान मुसलमान का भाई है, न उस पर जुल्म करना है, न उसे दुश्मन के हवाले करना है। जो अपने माना इन जो मतिलबु त तव्हां पकड़े पकड़े अमरीका जे हवाले न कयो मुसलमाननि खे ॾोकड़नि जे लाइ। आफ़िया सिद्दीक़ीअ खे बि त पैसनि ते हवाले करे छॾियऊं न, त चए थो मुसलमान आहिनि त न जुल्म करता है न उसे दुश्मन के हवाले करता है। जो अपनी भाई की ज़रूरत पूरी करने में लग जाता है अल्लाह ताला उसकी हाजिर रवाई अपने ज़िम्मे ले लेता है। जो किसी मुसलमान की तकलीफ़ दूर करता है अल्लाह ताला क़यामत के दिन उसकी तकलीफ़ दूर कर देगा। जो किसी भाई की पर्दापोशी करता है अल्लाह ताला रोज़े क़यामत उसकी पर्दापोशी करेगा। तंहिंजे करे अचे थो त हीउ जेको आहे सो एग्ज़ाम्पल ऑफ बिलीवर्स इज़ लाइक अ बॉडी, यानी मोमिननि जी मिसाल हिकु जिस्म वांगुरु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मोमिनों की मिसाल एक दूसरे से मोहब्बत करने, रहम करने, आपस में शफ़क़त और नरमी करने में एक जिस्म की तरह। जब उसका एक हिस्सा यानी जिस्म जो एक हिस्सा दर्द करता है तो बाक़ी सारा जिस्म की वजह से बीमार और बुखार, माना जिस्म में जेकॾहिं कुल्हे में सूर पवंदो सॼो इस्म उनखे रिएक्ट करे थो। कंहिं फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजे करे कंहिंजी परेशानी दूर करणु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया कि जो दुनिया में किसी मोमिन की परेशानी दूर करेगा अल्लाह ताला क़यामत के दिन उसकी परेशानी दूर करेगा। उन खां पोइ अचे थो त तुम आपस में एक दूसरे से बुग़्ज़ न रखो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सही मुस्लिम में, एक दूसरे से हसद न करो, एक दूसरे से रोगर्दानी न करो, माना इग्नोर न कयो। और अल्लाह के बंदे भाई भाई बन जाओ और किसी मुसलमान के लिए जायज़ नहीं है कि अपने भाई को 3 दिन से ज़्यादा छोड़ दे, माना कावड़ न करे। उन खां पोइ वरी अचे थो ॿियो हदीस। हाणे वरी इहा हदीस जी मां तव्हांखे तफ़सीर कई। हाणे अचे थो ॿी उनजो उनवान आहे इख़लास, ख़ैर ख़्वाही ऐं वफ़ादारी। इख़लास, ख़ैर ख़्वाही ऐं वफ़ादारी। उन में छा थो अचे? पहिरीं त क़ुर जी आयत आहे। अल्लाह ताला क़ुर में फरमाए, जॾहिं मां माना थो सूरह एराफ़, चए थो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पहुचायां थो जेको अल्लाह जो मैसेज मिलियो आहे, ऐं मां तव्हांखे नसीहत कयां थो ऐं तव्हांखे इहा ख़बर पवणु खपे त
मां अलाह जे तरफ़ां मूंखे उहा इंफॉर्मेशन आहे जेका तव्हां वटि कान्हे, जेका मां तव्हांखे पहुचायां थो। ऐं उन खां पोइ वरी ॿी क़ुर में आयत अचे थी त जेको आहे सो अलाह जो रसूल हो जेको उमत हुनजी चवणु न पई वठे अॻे, त चई त पोइ इन्हनि खां हटी परते थियो ऐं पोइ चवणु लॻो त ए मुंहिंजी क़ौम, आऊं त तव्हांखे अलाह जो पैगाम पहुचायो, आऊं तव्हांखे नसीहत बि कई, पर हाणे तव्हां नथा मञो, त पोइ मां अहिड़े काफ़र क़ौम ते कहिड़ो अफ़सोस कयां। वरी ॿी आयत अचे थी, रसूल सलम फरमायो हदीस शरीफ़ में, अदीन नसीहा, चई दीन आहे ई माना कंहिंखे नसीहत करणु। त कुल ना लिमन, चई असां पुछियोसीं कंहिंखे, चई लिल्लाह वल किताबी वली रसूली वल आयमतुल मुस्लिम आमतुम, माना तव्हां अलाह जे क़ुर खे पढ़ो, उन जे किताब खे पढ़ो, अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधो, ऐं पंहिंजे जेके तव्हांजा आहिनि जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे, मुस्लमान ऐं आम माण्हुनि खे। हाणे अचूं था त अल दीन नसीहा जो छा मतिलबु आहे, माना दीन इन ते हाणे इन ते हिकु हिकु लफ़्ज़ ते गौर कंदासीं। दीन नसीहा माना दीन ख़ैर ख़्वाही का नाम है। कुलना लिमन, कंहिंजे लाइ, कंहिंजे लाइ, जी नंबर 1 हम सहाबा ने कहा ख़ैर ख़्वाही किसके लिए हो, त पाण काल त रसूल सां पहिरीं अलाह लाइ, यानी फरमाए अलाह के लिए, ऐं उन खां पोइ वल किताब ही यानी उसकी किताब के लिए, वरी ले रसूल ही उसके रसूल के लिए, वल आयमतुल मुस्लिमीन मुसलमानों के हुक्मरानों के लिए, व आमतहुम आम लोगों के लिए। तंहिंजे करे हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे दावत ॾिनी, महिनत कई। इहो नूह अलैहिस्सलाम हिंदुनि जो नबी थियो आहे, जेके किताबनि में मिले थो। छा थो चवेनि, ही क़ुर जी आयत आहे जेके मां खणी भला तर्जुमो तव्हांखे ॿुधायां। चए थो त हे अरबी आहे, मां हुनजी माना कंदो थो वञा। चए थो त असां बेशक नूह अलैहिस्सलाम खे उन क़ौम ॾे मोकिलियो ऐं पंहिंजे क़ौम खे वञी चई त अलाह जी इबादत कयो, अलाह खां सवाइ ॿियो केर बि कोन्हे जेको तव्हांजा सुवाल या तव्हांजो दुआऊं क़बूलु कंदो। बाक़ी मां तव्हांजे बारे में इहो ड्रिॼां थो, क़यामत जो वज़ो अज़ाब जो ॾींहुं आहे, उन में मां तव्हांजे बारे में ड्रिॼां थो। ऐं चए थो त उनजा जेके सरदार आहे उहे चवणु लॻा, चवंदा असां त ॾिसूं था त तूं आहीं गुमराह। ऐं चई त मां चई पाण चई मूंखे गुमराही कान्हे, पर मां अलाह जो रसूल आहियां रबिल आलमीन जे तरफ़ां। मुंहिंजो कमु आहे तव्हांखे अलाह जो पैगाम पहुचायां ऐं तव्हांखे नसीहत कयां, ऐं मां अलाह वटां मूं वटि उहा इंफॉर्मेशन आहे जेके तव्हां वटि कान्हे का। पोइ त शोएब अलैहिस्सलाम बि पंहिंजे क़ौम खे छा चयो, वरी तर्जुमो कयां थो। चए थो त पोइ शोएब अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खां हटी परते थियो ऐं चवणु लॻो त मां छा कयां तव्हांखे, आऊं तव्हांखे अलाह जो जेको पैगाम पहुचायो ऐं तव्हांखे नसीहत कयमि, पर हाणे मां तव्हां जेकॾहिं तव्हां ते अलाह जो अज़ाब ईंदो त मां कहिड़ो तव्हां ते अफ़सोस कयां। इहा हिकिड़ी तक़रीबन मफ़हूम थो बयानु कयां। सालेह अलैहिस्सलाम बि क़ौम जे बारे में छा चई, चई ए मुंहिंजी क़ौम, मां तव्हांखे अलाह जो पैगाम पहुचायो ऐं तव्हांखे नसीहत कयमि, लेकिन तव्हांखे नसीहत करण वारा वणनि ई कोन था, तव्हांखे नफ़रत आहे नसीहत करण वारनि सां। उन खां पोइ हिते 5 शयूं बयानु कयूं आहिनि जिन मां हर मुस्लमान ख़ैर ख़्वाही जो हक़ अदा करण जी कोशिशि करे। नंबर 1 पहिरियूं 3 शयूं इहे आहिनि जंहिंमें 4 तक़ाज़ा आहिनि। नंबर 1 अलाह क़ुरान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईमान ऐं इताअत, माना पहिरीं इन्हनि ते ईमान आणियो, उनजी अताअत कयो, उन्हनि सां मुहबत कयो ऐं उन्हनि सां वफ़ादारी कयो। उन खां पोइ ईमान छा आहे, हिकिड़ो आहे क़ानूनी ईमान, ॿियो आहे हक़ीक़ी ईमान। क़ानूनी ईमान माना जंहिं चयो न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुस्लमान थी वियो, लेकिन हक़ीक़ी ईमान उहा बैटरी आहे अंदरि जेका चार्ज थींदी त नेक अमल कंदो। उहा चार्ज कंहिंसां थींदी, हिन क़ुर सां। चार्जर आहे ईमान जो, चार्जर क़ुर मां तव्हांखे अॻु में प्रोग्राम में ॾसियो आहे। यानी इज़ा तुलियत अलैहिम आयातुना फज़ादतहुम ईमाना, जॾहिं क़ुर हुननि खे पढ़ी ॿुधाइजे थो त ईमान वधे थो। ईमान वधंदो छा कंदो, वाला रबिहिम यतवक्कलून, वो अलाह ते तवकल कंदो, माना अलाह ते भरोसो जो कंदो त सभु नेक कमु कंदो, अलाह जे रस्ते में ख़र्च कंदो, निमाज़ूं पढ़ंदो, नफ़िल पढ़ंदो। इहा ॻाल्हि आहे, इहो हक़ीक़ी ईमान आहे, माना चार्ज थियल ईमान, जंहिंजी बैटरी चार्ज थी वञे। उहा जेको ईमान जेको बैटरी चार्ज थी वञे न, इहो अमल कराईंदो। छो त उहा हिकिड़ी एनर्जी आहे न, हथ हलाइण लाइ बि एनर्जी खपे न, त नेकीअ जे कमनि में वधण जे लाइ एनर्जी खपे जेका ईमान मां मिले थी। ऐं ॿिन्ही जी अहमियत आहे ईमान जी, लेकिन असुलु फ़ैसिला कुन ईमान आहे हक़ीक़ी ईमान, माना उहो ईमान जेको तव्हां में एतिरो ईमान वधियल आहे जो तव्हांखे नेक अमल कराए थो। अतात यानी रसूल और किताब की
कि मान कर ज़िंदगी गुज़ारना। इताअत छा आहे? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ऐं क़ुरान जे अल्लाह जे रसूल जी ऐं क़ुरान जी मञी, हुकुम मञी, उन मथां ज़िंदगी गुज़ार, इनखे इताअत चइबी आहे। मुहबत छा आहे? माना इताअत कबी मुहबत सां गॾु, शौक़ सां, ख़ुशि थी कंदव। मजबूरी वारी इताअत क़ाबिल क़बूल कोन्हे। ॾेखारण करे करणु, निमाज़ूं पढ़णु क़बूल, माना मुहबत प्यार सां निमाज़ पढ़ो। जॾहिं सजदे में किरो न, हाय 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 हाय, छा मज़ो ईंदव जेकॾहिं अलाह सां ॻाल्हाईंदव। ॻाल्हायो भली, अरबी आहे न, पंहिंजी ॿोलीअ में अलाह खां ॻाल्हायो। अलाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी, अलाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी, अलाह साईं मां तूं ॾिसी थो, तूं नूर समावात आहीं। उन खां पोइ वफ़ादारी। वफ़ादारी जो मतिलबु आहे त इंसान ख़ुदि त अल्लाह ऐं रसूल के अहकामात पर अमल कर रहा है, लेकिन अगर मुआशरे में अल्लाह और रसूल के अहकामात पर अमल नहीं किया जा रहा, अल्लाह के दीन से बगावत की जा रही है, तो मैदान में निकल कर इस बगावत के ख़िलाफ़ बगावत करना अल्लाह से वफ़ादारी का सबूत है। इहा आहे अल्लाह सां वफ़ादारी। उन खां पोइ क़ुरान हकीम सां कहिड़ी वफ़ादारी कजे, त उन जा जेके हक़ असां ते आयत थियनि था उनखे अदा कजे। पहिरियों आहे ईमान आणिबो त अलाह जो हीउ क़ुरान अलाह ॻाल्हाए थो, हीअ अलाह जी ज़बान आहे, अलाह जा 6600 SMS आहिनि असांजे लाइ। ॿियो तिलावत न कंदव त माना कंदव ई कोन, पढ़ंदव तॾहिं त माना थींदी न। ऐं ॿियो समझ कर पढ़ना, हाणे समझ कर पढ़ना तॾहिं जॾहिं तिलावत कंदव, ऐं उहा अमल करना, पोइ वरी ॿियो आहे अमल करणु, ऐं उन खां पोइ आहे दूसरो तक पहुचाना। इहे आहिनि क़ुरान जा असांजे मथां हक़। पंहिंजे क़ुरान में अलाह ताला फरमायो न त पंहिंजो जेको सो तिलावत कयो, जेका तिलावत जो हक़ आहे, इहो आहे तिलावत जो हक़। ऐं उन खां पोइ आइमतुल मुस्लिमीन ऐं माण्हुनि खे कहिड़ी उन सां हमदर्दी थिए, इहो आहे त मुस्लमान के हुकुमरान अमाम के लिए हुकुमरानों को मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। हिकिड़ा आहिनि घर जो हाकिम, मस्जिद जो इमाम, दीनी जमायत या तहरीक जो क़ाइद या इमाम, कंहिं सूबे ज़िले या मुल्क जो हुकुमरान वग़ैरह, इहे सभु हुकुमरान आहिनि। ऐं इन्हनि तमामु हुकुमराननि सां वफ़ादारी इहा त उन्हनि जी अताअत कजे, बशर्ती के शरीयत जे ख़िलाफ़ु हुकुम न ॾियनि। तव्हांखे चवनि रुश्वत कयो, न करिणो आहे। तव्हांखे चवनि हरू भरू कंहिं ग़रीब खे ॿधो, पुलिस खे इहो हुकुम नाहे मञिणो, छो त तव्हांजी वफ़ादारी अलाह सां आहे। हिन दुनिया जा हुकुमरान ला तातिल मख़लूक़ फ़ी मासियत ख़ालिक़, अलाह खे नाराज़ करे हुकुमराननि खे राज़ी नाहे करिणो। अलाह खे नाराज़ करे हुकुमरान खे राज़ी करणु जाइज़ ई कोन्हे को। तंहिंजे करे जेको आहे सो ॿियो आहे त उन्हनि सां विढ़जे न, ठीकु आहे जी। ऐं पोइ तव्हां खां मशवरो कनि त तव्हां उनखे सही मशवरो ॾियो, ऐं जेकॾहिं ग़लती कनि त बाक़ाइदे तनक़ीद कयो, अख़बारुनि में लिखो, यूट्यूब ते चयो तव्हां इहो ग़लति कमु था कयो। मिसाल तौरु जीअं हे बेनज़ीर इनकम में जेके जंहिं तरीक़े सां विरहाइनि था, ॾियणु सुठो कमु आहे, पर तोबा मायुनि जी जेका बेइज़ती थी थिए, जेको मायूं रश थियूं कनि वेचारियूं, परदेदार औरतूं ॻोठनि मां निकिरी हिननि खे बेइज़तो कयो आहे। एॾी एक्सपोयर असांजे सिंधी नियाणियुनि जी कॾहिं ज़िंदगी में असां ॾिठी, जेका हिन में तव्हां हिन सां कयो था। हिन खे इज़त सां उन्हनि खे ॻोठ में ॾियणु खपे। तव्हां पंहिंजा माण्हू मोकिलियो, ॻोठ में वञनि, उते खट ते वेहनि ऐं उते आङूठो हणी उनखे ॾियनि। हाणे तव्हां हिनखे घुरायो सेंटरनि में, ॿ टे हिकिड़ा शोधा विहारे इन कंप्यूटर खणी वेठा आहिनि, ऐं न को उते उन्हनि खे पाणी थो मिले, न उन को छांव आहे, न का कुर्सी वेहण जी आहे, जीअं ईअं बीठियूं, जीअं ॿकरियूं वाड़ में बीठियूं आहिनि। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अलाह खां डिॼो हुकुमरानो। उन खां पोइ अचे थो मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते हक़ आहिनि। पहिरियों कहिड़ा हक़ आहिनि, अरबीअ में अचे थो, जंहिंजो मां तव्हांखे तर्जुमो ॿुधायां थो। हक़ इहो आहे त एक मुसलमान को के दूसरे पर 5 हक़ है। सलाम का जवाब देना, बीमार हो जाए तो उसकी अयादत करना, मर जाए तो उसके जनाजे में जाना, जब वो दावत दे उसकी दावत कबूल करना, और अगर छींक दे तो उनखे चइजे यरहमकुल्लाह। उन खां पोइ हाणे अचूं था वरी ॿी हदीस ते। उहा हदीस आहे इस्लामी मुआशरे जा असूल। हाणे असां इन ते इंशाअल्लाह ज़िक्र कंदासीं त इस्लामी मुआशरे में कहिड़ा असीं रसूल छा सम्झायो आहे। अचो ऐं ब्रेक ते वञूं था, पोइ इंशाअल्लाह कंटिन्यू कयूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे इस्लामी मुआशरे जी ॻाल्हि असां कई पई। इन में हिकिड़ो आहे त जेके तर्जुमो कयां थो त जेके
जेके मोमिन आहिनि इहे पाण में भाउर इन विच में सुलह करायो ऐं अलाह खां ॾिजो त तव्हांजो रहम कयो वञे। उन खां पोइ जेको आहे सो हीउ क़ुर शरीफ़ ऐं कुझु हदीस जूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खे मां हाणे एक्सप्लेन थो कयां त तव्हांखे छा छा करिणो आहे। नंबर खां पहिरीं रसूल सलम फरमाए थो त अलाह तो हासदू हसद न कयो वग़ैरह वग़ैरह, इहो मां हाणे हिकु हिकु अकेलो अकेलो खणंदुसि। यानी तर्जुमा है तो एक दूसरे हसद न करो, यानी कोई चीज़ खरीदने का इरादा न हो, कोई दूसरा शख्स खरीद रहा हो तो ख्वाम का बोली में हिस्सा लेकर कीमत न बढ़ाओ। आपस में बुग़्ज़ न रखो, एक दूसरे से मुंह न मोड़ो, किसी की बे पर कोई शइ बि माना हिकिड़ो माण्हू शइ पे तो तय करे तव्हां वरी मथां चओ त मां हिन खां तोखे वधाए ॾींदुसि। अल्लाह ताला जा बानहो भाई भाई बनकर रहो, मुसलमान मुसलमान का भाई है और न तो मुस्लिम भाई पर जुल्म करता है, न उसकी मदद तुर्क करता है और न उसे हकीर समझता है। आप सर अपने सीने की तरफ इशारा करके 3 बार फरमाया तक़वा यहाँ है, तक़वा यहाँ है। हाणे इन्हनि खे थोरो असां जेको आहे सो ज़िक्र कयूं था। पहिरीं ॻाल्हि त चए थो ला तहासदू, हिक ॿिए सां साड़ न कयो, जेके हदीस में लफ़्ज़ आहिनि हाणे उनखे एक्सप्लेन था कयूं। यानी एक दूसरे हसद न करो, यानी दूसरे से ज़वाल नेमत की तमन्ना करना हसद कहला। माना हसद जो कीअं त काश हिन जा पैसा खुटी पवनि, काश हिन जो एक्सीडेंट थी वञे, काश जेको आहे सो हिन मथां कर्ज़ थी पवे, काश हिन सां माण्हू विढ़नि, इहो हसद आहे। ऐं हसद इन खे चइबो आहे। हसद और तकबर बदतरीन गुनाह हैं, यही 2 गुनाह हैं जिनकी वजह से अज़ाज़ील शैतान बन गया, इन हसद जे करे। ऐं इसी हसद और तकबर की वजह से यहूदी जो आखिरी नबी का शिद्दत से इंतज़ार कर रहे थे, आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आने के बाद उनके सबसे बड़े दुश्मन बन गए। कुफ़ार मक्का को भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से इस बिना पर हसद था कि मक्का और ताइफ के सरदारों को छोड़कर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को क्यों नबूवत के लिए मुंतखब किया गया। माना असां हासीं शुरू खां असीं त बुत रखियो वेठासीं, बुज़ुर्गनि जा पेतियूं रखियूं, असां पीर हासीं, त पीरनि मां को लाहे आहे न नबी। अल्लाह ताला इन लाइ हुननि हसद कयो। तैने का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसद और बुग़्ज़ की मज़म्मत करते हुए उसे साबिक़ा उम्मतों की बीमारी फरमाया है। ऐं ज़ुबैर बिन अव्वाम रज़ियल्लाहु फरमाते हैं कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि तुम्हारे अंदर पहले उम्मतों वाली बीमारी हसद और बुग़्ज़ सिरायत कर गई है। आपस में बुग़्ज़ रखना मूंडने वाली बीमारी है। माना जेको वार कूड़ींदा आहिनि, बालों को मूंडने वाली नहीं बल्कि दीन को मूंडने वाली यानी ख़त्म करने वाली है। जेकॾहिं पाण में हसद कंदव त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो हसद से बचो क्योंकि हसद नेकियों को ऐसे खा जाता है जैसे कि आग लकड़ियों को खा जाती है। अल्लाह असांखे इन हसद खां पनाह में रखे। ॿियो वरी नबी साईं फरमायो किसी मुसलमान को रवा नहीं कि किसी दूसरे मुसलमान पर हसद करे, अलबत्त सिर्फ 2 आदमियों पर हसद करने की इजाज़त है। कहिड़े माण्हुनि ते हसद करे सघो था? जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो ऐं हू अल्लाह जे राह में ख़र्च करे थो त पोइ चओ वाह जो कमु थो करे, यार मां बि जे करे ईअं कयां। या जंहिंखे अल्लाह ताला इल्मु अता कयो आहे ऐं ॾींहं राति माण्हुनि ताईं पहुचाए थो, इन ते बि तव्हां वरी हसद कयो त काश असां बि अहिड़ा थियूं। पोइ अचे थो वला तनाजशू। इन जो तर्जुमो आहे त कोई चीज़ खरीदने का इरादा न हो और कोई दूसरा शख्स खरीद रहा हो तो ख्वाम खा बोली में हिस्सा लेकर कीमत न बढ़ाओ। माना सायो करे त मां भली हिनखे महांगी मिले, इहो तनाजशू आहे। इन खां पोइ हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु खां रवायत आहे त अन रसूलुल्लाह नहा अनिल नजश, रसूल सल्लम इन क़िस्म जी हरकत खां जेको आहे सो मना कयो आहे। उन खां पोइ अचे थो वला तबाग़ज़ु, माना आपस में बुग़्ज़ न कयो। ये हदीस जा लफ़्ज़ आहिनि जेके। बुग़्ज़ दरअसल दिल की इस कैफियत का नाम है जो इंसान अदावत के बिना पर दूसरे के ख़िलाफ़ अपने दिल में रखता है। माना जेको कीनो था रखनि कंहिं ख़िलाफ़। हसद जो ज़िद रश्क आहे ऐं बुग़्ज़ जो ज़िद मुहबत आहे। मुसलमाननि जो पाण में जहिड़ो इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि, लेकिन जेकॾहिं मामिलो ख़तमु थी वञे त दिलि में पंहिंजे भाईअ लाइ को बि मेर न रखे। मां वरी उर्दूअ में तर्जुमो कंदो थो वञां। उन खां पोइ बुग़्ज़ हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंजे करे इंसान जे आमाल अल्लाह ताला जे हुज़ूर वज़न नथा रखनि। न अहिड़े माण्हू जी बख़्शिश थींदी जेको बुग़्ज़ कंदो ॿिए सां। हज़रत अबू हुरैरा से रिवायत है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि इन जो जेको तर्जुमो मां कयां थो त
हर सूमर ऐं ख़मीस ॾींहुं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं मुशरिकनि खां अलावा हर शख़्स जी बख़्शिश कजे थिए थी, सवाइ उन्हनि ॿिनि माण्हुनि जी बख़्शिश नथी थिए जंहिंजो पाण में को बुग़्ज़ आहे। अलाह ताला की तरफ़ से इहो हुकुम थिए थो त इन्हनि जो इहे जेकॾहिं सुलह न कंदा त पोइ इहो जेको सो इहे छा आहे त इन्हनि ते जेको अंज़रू हा अज़ैन हता यसलिया अंज़रू हा ये त माना त जेको आहे सो चए थो त इन ते तव्हां अल्लाह ताला से कहा जाता है कि जब तक दोनों सुलह नहीं करते उनका मामला रहने दीजिए। तंहिंजे करे जेको कीनो ऐं अदावत दिलि में न बाहि साड़े थी, जीअं दिलि खे बाहि साड़ींदी आहे न, फरमायूं त जेको आहे सो जन्नत जे दरवाज़े ते इन्हनि माण्हुनि जे मामले में जेके पाण में बुग़्ज़ ऐं साड़ रखनि था, हिक ॿिए खां सड़नि था, उन्हनि जे लाइ जेको आहे सो हाली फ़िलहाल बख़्शिश नथी थिए। भला तदाबरू माना एक दूसरे से मुंह न मोड़ो, माना एक वे खां मुँह न मोकियो। जिससे इंसान नाराज़ होता है तो उसकी तरफ चेहरा नहीं करता, लिहाजा उससे मना किया गया है। अगर किसी से नाराज़ हो जाए तो उसे 3 दिन से ज़्यादा नाराज़ रहना और कत्ता कलामी करना जायज़ नहीं है। हज़रत अबू अयूब अंसारी का रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, किसी मुसलमान के लिए, मां तर्जुमो कयां, कंहिं मुसलमान लाइ इहो जाइज़ न आहे त पंहिंजे भाउ खां 3 ॾींहंनि खां वधीक ॻाल्हाइणु छॾे ॾिए ऐं जेकॾहिं पाण में मिलनि त मुंहुं हेॾे फेराइनि ऐं उन्हनि मां बहितर उहा जेको उन मिलण महिल सभिनी खां पहिरीं उनखे सलाम करे। अलाह करे असां उन्हनि मां थियूं। चए थो जेकॾहिं कंहिं मुस्लमान भाई सां तव्हां तैलक टोड़ियो आहे ऐं हुन सां ॻाल्हायो कोन था साड़ जे करे, त पोइ इन हाल में मरंदो त जहन्नम में वेंदो। अलाह ताला बचाए असांखे। ऐं वरी नबी करीम सलाम फरमाए थो त ला यहिल मुस्लिम, यानी कंहिं मुस्लमान को लाइ जाइज़ न आहे जो पंहिंजे मुस्लिम भाई खां 3 ॾींहंनि खां वधीक जेका आहे सो न ॻाल्हाइणु। ऐं इहा साॻो मां हदीस जेके तव्हांखे तर्जुमो सवेल ॿुधाई वरी रिपीट थी थिए। चए थो 1 साल ताईं कंहिंसां न ॻाल्हाइणु उहो हुनखे क़त्लु करण जेतिरो ॾोह आहे। कंहिं भाउ खां साल ताईं न ॻाल्हाइणु इहो क़त्लु करण जे बराबरि ॾोह आहे। रसूल असां फरमाए थो, मन हजर अखा सन्ना फ़ो कसफ़िक दम ही, यानी तर्जुमा त जो शख्स अपने भाई के साथ 1 साल तक कता कलामी रखे तो अमल उसका खून बहाने के मानद है। तंहिंजे करे कता रहमी जी सज़ा आहे। चए थो जेको कता रहमी कंदो, माना ॻाल्हाइणु बंदि कंदो या रिश्ते नाते तोड़ने वाला जन्नत में दाख़िल नहीं होगा। उन खां पोइ आहे त तव्हां कंहिंजे जेको वापारु कंदा उनजे मथां ॿोली न ॾियो त मां तव्हां खां वधीक पैसा ॾियां। ऐं अगर कोई शख्स कोई चीज़ खरीद रहा है, अब अगर कोई वहाँ जाकर उस चीज़ की ज़्यादा कीमत लगा दे तो उसे मना किया गया है। ऐं इंसान इंतज़ारु करे, जेकॾहिं हुननि जी ॿोरी ख़तमु थी वञे त पोइ वठो, न त उनजे मथां जेको सो तव्हां ॿोली न ॾियो। अहिड़ी तरह अगर किसी की रिश्ते की बात चल रही है तो वहाँ रिश्ता नहीं, माना मिसाल तौर तव्हांखे ख़बर पई त यार वो हीअ छोकिरी आहे ॻोठ जी, हे फलाणा विया आहिनि हुन खां रिश्तो वठणु, त ड्रोड़ न पायो त न हिनखे न ॾियो मूंखे ॾियो, इहा जेका आहे सा ॻाल्हि ग़लति आहे। बाक़ी जॾहिं पाण में नथा ठहनि पोइ तव्हां पंहिंजो केस पुटअप करे सघो था उन्हनि वटि। वकूनु इबादुल्लाह इख़वाना, अल्लाह ताला खे बंदो भाई बनकर रहो। ऐं इहा कैफ़ियत क़ुर पाक में केतिरनि जाइनि ते आई आहे। मिसाल तौरु अल्लाह फरमाए थो त जेके मोमिन पाण में भाउर आहिनि, विच में सुलह करायो ऐं पंहिंजो अल्लाह खां ॾिजो जीअं तव्हां ते रहम कयो वञे। वरी ॿी जाइ ते अचे थो मोमिन ऐं मोमिनियाणियूं औरतूं पाण में पंहिंजो हिक ॿिए जा ओलियाव आहिनि, दोस्त आहिनि। तंहिंजे करे चए थो त लहजा जिस तरह एक भाई दूसरे भाई का खैर ख्वाह होता है, इस तरह हर मुसलमान को दूसरे मुसलमान का खैर ख्वाह होना चाहिए। जिस तरह भाइयों की आपस में मोहब्बत होती है तो तमाम अहले ईमान को आपस में एक दूसरे से इसी मोहब्बत व खुलूस का इजहार करना चाहिए। उन खां पोइ इहा साॻी ॻाल्हि अचे थी वञे, मुसलमान के भाई है। ला यज़लिमहू, माने इस मुसलमान भाई पर ज़ुल्म न कयो। वला यख़्ज़ुलू, ऐं न उन जी का तव्हां बेइज़्ती कयो। वला यहकिरहू, माना उन हकीर न समझो कंहिंखे, हे ग़रीब आहे, मिसकीन आहे, छा आहे, कुझु न आहे। किसी को हकीर समझें कि बहुत सी बुनिया, मिसल ग़रीब आहे,
कारो आहे, बदसूरत आहे, जाहिल आहे या कंहिं घटि ज़ात वारो आहे, इन लाइ उनखे हक़ीर न सम्झो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अलाह ताला तव्हांजे न को तव्हांजे मालनि ॾे थो ॾिसे, न को तव्हांजी शिकिल ॾे थो ॾिसे, न को तव्हांजे ज़ातियुनि ॾे थो ॾिसे, लेकिन उहो तव्हांजे दिलनि खे थो ॾिसे, तव्हांजे अमलनि खे थो ॾिसे। अलाह जी नज़र इन्हनि शइ थी पए। तंहिंजे करे ख़ाक से तुम और ख़ाक से हम फिर क्यों ख़ास हो तुम और आम है हम, इहा ई ॻाल्हि आहे न की ख़ाक तूं बि ख़ाक मां, असां बि ख़ाक मां, पोइ तूं कीअं ख़ासि थी वई, असीं आम कीअं थी वियासीं। ऐं जेका रसूल फरमाए तक़वा हिन सीने में आहे, हिते आहे, हीअ आहे तक़वा। ऐं जेको आहे सो थी सघे थो हिकिड़ो माण्हू ॾिसण में नेक हुजे, लेकिन उनजे अंदरि तकबर, हसद, रियाकारी, हुबे जा, हुबे माल, हुबे दुनिया हुजे, अहिड़ियूं बुरायूं हुजनि। तंहिंजे करे तक़वा दिलि में आहे, चहिरे में कान्हे का। तंहिंजे करे एक इंसान के लिए इतना ही गुनाह काफ़ी है कि वो अपने मुसलमान भाई को हकीर समझे, पाण खां घटि समझे। तंहिंजे करे हर मुसलमान पर दूसरे मुसलमान का खून, माल और इज़्ज़त हराम है, फरमाए रसूल। ये सब मैं हदीस जो तर्जुमो तो क्या, लिहाजा कोई मुसलमान दूसरे मुसलमान की जान का नुकसान न पहुँचाए, न उसके माल पर दस्त दराजी करे, न ही दूसरे की इज़्ज़त पर हाथ डाले। तंहिंजे करे हे हदीस शरीफ़ में अचे थो त या यो नास अफ़शु सलाम, पाण में ए इंसानो पाण में सलाम खे वाधारो ॾियो। वातिमू ताम, ऐं ग़रीबनि खे मानी खारायो। वसलू अल अरहाम, माइटनि सां रिश्तेदारियूं न टोड़ियो ॻंढियो। वसलू बिलैल व नास वसलू बिलैल व नास नियाम, राति जो निमाज़ पढ़ो जॾहिं माण्हू सुतल हूंदा आहिनि। तदख़ुलुल जन्नत बिसलाम, इहे कम कंदव त सलामती सां जन्नत में दाख़िल थी वेंदव। सदके फ़ितर जेको आहे इहो तव्हांखे ॾियणो आहे, जेके उन्हनि खे ॾींदो जेके ज़कात जा मुस्तहिक़ आहिनि। ऐं इहा जेको सदके फ़ितर जेको आहे सो इन्हीअ में जेको आहे सो तव्हां जेकॾहिं रमज़ान शरीफ़ में जेके ग़लतियूं कयनि त उन जो कंपेंसेशन थींदो। ऐं इहा जेका आहे सो जेका निमाज़ थींदी न इन जी ईद जी निमाज़, उनखां अॻे ॾियणो आहे। ऐं मग़रिब खां वठी सुबुह जो निमाज़ थियण खां अॻे इन विच में इनखे ॾियणो आहे। सदको फ़ितर हर मुसलमान, ग़ुलाम हो या आज़ाद, मर्द हो या औरत, छोटा हो या बड़ा, रोज़ेदार हो या गैर रोज़ेदार, साहिब निसाब हो या न, सभु पर फ़र्ज़ु आहे, सभिनी ते फ़र्ज़ु आहे। उन खां पोइ सदको फ़ितर कणिक जी सूरत में, चांवरनि जी सूरत में ॾेई सघिजे थो। कणिक, चांवर, जव, खजूर ऐं पंहिंजो ॿियूं ई शयूं जेके इस्तेमालु थियनि थियूं, इहे ॾेई सघिजे थो। ॿियो सदको फ़ितर अदा करण जो आख़िरी रोज़ो इफ़्तार करण खां पोइ शुरू थी थो वञे, लेकिन ईद जे निमाज़ खां थिए थो, लेकिन तव्हां हिकु ॿ ॾींहं अॻु में बि ॾेई सघो था। सदको फ़ितर घर जे सरफ़रस खे घर जे तमामु अफ़राद ऐं मुलाज़िमनि जे तरफ़ां अदा करणु खपे। अच्छा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो कान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यग़दू यौमल फ़ितर हता याकुल तमरात व याकुल वितरा, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वेंदा हुआ ईद जी निमाज़ ते त का मिठी शइ खाईंदा हुआ, पोइ या जे कतल खाईंदा हुआ त खाईंदा हुआ त पोइ वरी 3 ॻड़ियूं या 5 ॻड़ियूं या 1 ॻड़ी माना वितरू करे खाईंदा हुआ। उन खां पोइ निमाज़ ईद के लिए पैदल जाना वापसि आना सुनत है। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईद जे ॾींहुं पैदल वेंदा हुआ। कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़रुज इलल ईद माशियन व यरजु माशियन, वेंदा बि पंधा ईंदा पंधा, कोशिशि कयो जेकॾहिं ईद खां वेझी आहे। उन खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा कान यौम ईदिन ख़ालिफ़ तरी, यानी पाण रसूलनि हिकु जेकॾहिं रस्ते सां वेंदा त मोटंदा वरी ॿिए रस्ते सां हो। हाणे हीअ हिकिड़ी अहम हदीस आहे जेका मां तव्हांखे ॿुधायां थो त पाण सलाह अला इना सतकून फितनतुम, चई त हिकिड़ी वॾो फितनो अचण वारो आहे। त चवंदा फ़कुल तुम मल मख़रिज मिन्हा, त हज़रत अली थो चए साईं त निकिरंदासीं कीअं, ईअं कोन थो पुछे साईं फितनो कहिड़ो हूंदो, छा थींदो, कहिड़ो अज़ाब ईंदो या ॿोॾ ईंदी, न पुछे थो निकिरबो कीअं। त चई त काल किताबुल्लाह, चए थो हिन क़ुर खे पढ़नि, क़ुर खे सम्झनि, फ़ीह नब मान कान क़बुल कुम, हिन में जेके अज़ाब अॻु में आया उन्हनि जी बि डिटेल आहे। व ख़बर मां बाद कुम, ऐं जेके पोइ अॻिते फ्यूचर में छा थींदो, जहन में छा थींदो, साह कढण महिल फ़रिश्ता छा ॻाल्हाईंदा आहे। व हुकुम मां बैन कुम, ऐं तव्हांजे विच में हीउ कानून आहे। वहुल फ़सल लईस बिल हज़ल, ऐं हीउ जेको आहे सो पको किताबु आहे, हीउ को पाणीअ ते लीका कोन्हनि। मन तरकुमिन जब्बारिन, अलाह फरमाए थो जेको हिन खे टेगर करे छॾींदो, कसम अल्लाह, अलाह हुनखे पीहंदो। वमन
निब्तगल हुदा फ़ी गैरिही अज़रुल्लाह। ऐं जेको चवंदो त मां हिदायत या मां तरीक़ा या दुनिया में रहण जो तरीक़ो उथण वेहण मां ॿियनि किताबनि तां पढ़ंदुसि त अलाह ताला इन्हीअ खे जेको आहे सो गुमराह करे छॾींदो। छो त हूअ हबलुल्लाह मतीन, हीअ आहे अलाह जी रसी। ही 6,600 SMS आसमान मां आया आहिनि, इहे सम्झो त अलाह जी रसी आहे, तव्हांखे उनखे पकड़णी आहे। उहा ज़िक्रुल हकीम, अलाह जेको हकीम आहे उन्हीअ जे तरफ़ां नसीहत आहे, उहो सिरातुल मुस्तक़ीम, हीउ सिधो रस्तो आहे। हुअ लज़ी ला तज़ीब बिहिल अहवा, हीअ अहिड़ी शइ आहे जेके इंसान जी जेका पंहिंजी सोच हिनखे ख़राबु नथी करे सघे। वला तलतबिस बिही अलसिनत वला यशबमिन, ऐं न को वरी ज़िबान सां हिनखे ग़लति करे सघे थो, ऐं न वरी हिन मां आलमनि जो पेट भरिबो। वला यखलु अला कसरत रद, ऐं न वरी हिनखे बार बार पढ़ण सां तव्हांखे इन मां लॻंदो त मां घणो पढ़ियो आहे या मां बोर थी वेंदुसि। वला तनक़ज़ी अजाइबू, हिन जे अजाइब ख़तमु कोन थींदा। हुअ लज़ी लम तंतल जिन इज़ा समअतहू, चए थो त हीउ अहिड़ो असरु रखे थो जो हिकिड़ा थोरे अरसे लाइ बि केरु ॿुधंदो न त असरु पईंदो। जीअं हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनहु चईं त बसि तलवार खणी नबी साईं शहीद थो कयां। रस्ते में माण्हुनि चयुसि त तव्हांजी भेण आहे उहा क़ुर पे थी पढ़े, कावड़ में वञी हुनखे धक बक हईं। पोइ हुन भेण चयुसि त तूं पढ़ी त ॾिस न। पोइ इन ते चई ठीकु आहे। पोइ हथ बथ धोराए सूर ताहा जो हिकिड़ो रुकू ॾिनई, रोअंदो वियो, पढ़ंदो वियो, रोअंदो वियो। उहा ई तलवार खणी नबी साईं जे पेरनि में रखी मुस्लमान थियो। त हिते बि चए थो अलाह जो रसूल त हे हिकिड़ा जिन हा जो नबी साईं फजर जी निमाज़ किथे वादीअ में पढ़ियो पियो त जिन लंघंदे बीह रहिया ऐं ॿुधी पोइ पंहिंजे जिननि खे छा था चवनि, इना समाना क़ुरान न अजबा, चए बाबा ॻाल्हि ॿुधो, अचो अचो, असां रस्ते में क़ुर ॿुधो आहे, अजीब क़ुर ॿुधो अथऊं। यहदी इलल रुश्द, वाह जी ॻाल्हि थो करे, अहिड़ी पॉइंट हणे थो, ज़बरदस्त ॻाल्हियूं थो करे, लॉजिकल ॻाल्हियूं करे थो। आमना बि असां त बाबा हिन ईमान आंदो आहे। मन ऐं पोइ मन काल बि सदक, जेको हिन मां ॻाल्हि कंदो सच चवंदो। वमन अमल बि उजर, जेको हिन ते हलंदो उनखे सवाबु मिलंदो। वमन हकम बि अदल, जेको हिन मुताबिक़ फ़ैसिला कंदो उन अदुल कयो। वमन दौ इलही, ऐं जेको हिन जी दावत ॾींदो हुदी इलाह सिरात, इन माण्हू खे त सिधो रस्तो मिली वियो। इहो आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। चकी थो हलायां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़वालनि जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, फ़अलैकुम बिस्सलात फ़ी बुयूतिकुम फ़इन्न ख़ैर सलात मरी अलमरा फ़िल बैति इल्लल सलात मक्तूबा। फ़र्ज़ निमाज़ मस्जिद में थींदी, ॿियूं सभु निमाज़ूं घर में अची पढ़ो। असां त वरी छा आहे त मस्जिद में फ़र्ज़ पढ़ी, सुनतूं पढ़ी, नफ़िल पढ़ी, घर में अचे फ़क़ो था कयूं। इहो ग़लति आहे। ख़बरदार, मस्जिद में फ़र्ज़ पढ़ो ऐं घर में अची ॿियूं निमाज़ूं पढ़ो। फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अचे घर में पढ़ो न नफ़िल ऐं सुनतूं, त ॿार ॾिसनि, मायूं ॾिसनि। घर में ओॾी महिल टीवी बंदि कंदा, बाबा निमाज़ थो पढ़े। इहा सॼी फज़ीलत फोत थी वञे जेकॾहिं तव्हां सभु जेके सुनतूं ऐं नफ़िल मस्जिद में था पढ़ो। ॿी हदीस शरीफ़ में अचे थो, नबी करीम सलाम फरमायो आहे, मां नथो कयां त अलाह उन शख़्स जे मथां रहम करे जेको राति जो तहजद में उथे थो, वरी पंहिंजे घर वारी खे बि उथारे थो। पर जेकॾहिं उथण में सुस्ती करे थी त वरी पाणीअ जा छंडा मुंहं ते हणेसि थो। वरी अलाह ताला उन औरत ते रहम करे जेको तहजद में राति जो उथे थी, निमाज़ पढ़े थी, पंहिंजे मुड़ुस खे उथारे थी, जे उथण खां सुस्ती थो करे त उन ते पाणीअ जा छंडा हणेसि थी। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो, नबी साईं फरमायो आहे त काल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अल्लाह अज़्ज़ वजल यब्सुत यदैहि बिल्लैल, अलाह पाक राति जो अचे पंहिंजा हथ ड्रिगा थो करे। लियतूब मुसी नहार, त जंहिं गुनाह ॾींहं जो कयो आहे उनखे माफ़ी ॾिए। यब्सु यदहू बि नहार, वरी ॾींहं जो पंहिंजो हथु खोले थो। लियतूब मसी बिल्लैल, जंहिं राति जो गुनाह कयो उनखे माफ़ु करे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, ला यज़ीद फिल उम्र इल्लल बिर, माना जेकी तव्हांजी एज आहे न, उमिरि, इहा फिक्स न आहे, इहा घटि वधि थिए थी। लेकिन जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी उमिरि वॾी थिए, ला यज़ीद फिल उम्र इल्लल बिर, त पोइ नेकी कयो। नेकी करण वारनि माण्हुनि जी उमिरि में इज़ाफ़ो थिए थो।
वला यरुद्दुल क़द्र इल्ला दुआ। ऐं जेकॾहिं तव्हांजी क़िस्मत में के मुसीबतूं, एक्सीडेंट, परेशानियूं जहिड़ा लिखियल आहिनि क़िस्मत में, दुआ करण सां उहे मटिजी था वञनि, उहे डही वेंदा। ऐं व इन रजुल युहरम रिज़्क़ बिज़म्बी युसीबी, बाक़ी रिज़्क़ जी तंगी तव्हांजे गुनाहनि जे करे थिए थी। इंसानु पंहिंजो जेको क़िस्मत में लिखियल रिज़्क़ आहे न, उहो बि पोइ ते हटी थो वञे। रसूल सलम फरमाए थो, अल्लाहुम्मा इन्नी उहरिज हक़ ज़ईफ़ैन अल यतीम वल मरा, माना मां इहे जेके ज़ईफ़ आहिनि न ॿ, इन्हनि जे हक़ में मां परेशान आहियां। कहिड़ा? यतीम ऐं औरत, इन्हनि जा हक़ आहिनि असांजे मथां। बाक़ी रसूल औरतुनि जे बारे में फरमाए थो ख़ुशख़बरी त जेकॾहिं इज़ा सलत मरा ख़मसा, जेकॾहिं औरत 5 वक़्त निमाज़ पढ़ंदी ऐं महीने जा रोज़ा रखंदी ऐं पंहिंजे इज़त जी हिफ़ाज़त कंदी ऐं पंहिंजे मुड़ुस जी इताअत कंदी, त उनखे चयो वेंदो हलिया जन्नत जे जंहिं दर मां वञी तव्हां घिड़ी वञे अंदरि। उन खां पोइ मासी बि माउ जे बराबरि आहे। हिकिड़ो शख़्स आयो, हाणे मां माना थो कयां, आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूलल्लाह इनी असब्तु ज़ंब, मां हिकिड़ो गुनाह कयो आहे ऐं अज़ीम गुनाह कयो आहे, पोइ आहे का तौबह जो दर? त नबी साईं पुछे थो, काल हल लक मिनल माउ कान्हई का? चई न साईं, उहा गुज़ारे वई आहे। काल हल लक मिनल ख़ाला, मासी कान अथई? चई आहे। काल नाम काल फ़बिरहा, वञ ऐं हुन मासीअ सां नेकी कर, नेकी मासीअ सां भलाई कंदे इन सां अलाह तुंहिंजो गुनाह माफ़ु कंदो। त छा असां कयूं था? असां कयूं था? उन खां पोइ भेण जे बारे में रसूल फरमायो, मन आल सलास बनातिन ओ सलास अख़वातिन, जंहिं शख़्स खे 3 धीअरूं ॼायूं आहिनि ऐं उन्हनि खे चङे नमूने सां पढ़ाए थो ऐं उन्हनि खे वधाए थो, या पीउ मरी वियो आहे, हुन वटि 3 भेनरूं आहिनि, उहो भाउ कमाए उन 3 भेनरुनि खे जेको आहे सो उनजो अॻिते हलाए थो, या 2 भेनरूं या 2 धीअरूं, 3 बि 2 बि, व अदब हुन, उन्हनि खे अदब सेखारे थो, व ज़वज हुन, ऐं हुननि जे सुहिणे नमूने सां शादी कराए थो, फलहुल जन्नत, उनखे जन्नत मिली वेंदी। तंहिंजे करे पाण सलाह फरमाए थो, ख़ैरुकुम लि अहली, तव्हां में बहितर उहा जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो हले थो, वाना ख़ैरुकुम लि अहली, ऐं पंहिंजे घर वारनि सां सुठो हलां थो। निकाह जे बारे में, जेको शादीअ जो निकाह थींदो आहे, रसूल ऐलनू हाज़ा निकाह, निकाह जी अनाउंसमेंट कयो, त मां हे बाबा मां पंहिंजी धीउ फलाणे खे निकाह में ॾियां थो, माण्हुनि खे ख़बर पवे, सीक्रेटली न थींदो। जालू फिल मसाजिद, ऐं निकाह जो त बंदोबस्तु मस्जिद में कयो, ऐं ज़रबू अलैहि दफ़ो, ऐं पोइ भली मायूं आहिनि को दफ़ बफ़ वॼाइनि थियूं, त हुन में को ॾोह कोन्हे। पर हे जेको असां जेको आहे सो निकाह जेको शादी हालनि में कयूं था, इहो हिन सुनत जी मुखालफ़त आहे। उन खां पोइ अचे थो ही हदीस शरीफ़ में, ऐं जेको मां तर्जुमो थो कयां, तर्जुमो मां मफ़हूम बयानु कंदुसि। पाण सलाह फरमाए थो, जेकॾहिं तव्हांजा जेके हुकुमरान आहिनि इहे बहितर शख़्स आहिनि, ईमानदार आहिनि, नेक आहिनि, शराब कोन था पीअनि, बुरायूं कोन था कनि, चोरी कोन था कनि, रुश्वत नथा खाइनि, ऐं तव्हांजा जेके अमीर माण्हू आहिनि इहे सख़ी आहिनि, ऐं तव्हांजा जेके मामला आहिनि पाण में शूरा सां तय थियनि था, त पोइ ज़मीन जी पुठी बहितर आहे क़बर खां। पर जेकॾहिं तव्हांजा अमीर शैतान आहिनि, चोर आहिनि, निमाज़ कोन था पढ़नि, रुश्वतूं खाइनि था, कूड़ ॻाल्हाइनि था, ऐं तव्हांजा अमीर माण्हू कंजूस आहिनि, ऐं तव्हांजा मामला मायूं थियूं तय कनि, पर बतनुल अर्द ख़ैरुन लकुम मिन ज़हरा, त पोइ इन खां मरणु बहितर आहे ज़मीन जे मथां वेहण जे, तव्हां खां पोइ क़बर बहितर आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद 100 साल वारो मुस्लमान जो अलाए केतिरियूं जंगियूं विढ़ियो आहे, अहिड़ो बहादुर जो वञे पंहिंजो छा कंदो, हिकिड़ो बादशाह हो, 5-6 रो पोइ ते बीठो हो हमलो करणु, हे डुकियो आहे 2-3 माण्हुनि खे चई तव्हां थोरो ढूंढड़ा थियो, डुकंदो हुन मथां टिपड़ी सिधो वञी मथां पियुसि। छा थो चवे त जॾहिं गुज़ारण वारो हो त अंग्रेज़ी में आहे, चए थो आई हैव फॉट इन सो मेनी बैटल्स, हाणे मां तर्जुमो थो कयां, चए थो मां ॾाढो जंगनि में विढ़ियो आहियां,
ऐं हर जंग में मां पियो चाहियां शायदि मां शहीद थियां ऐं मुंहिंजे जिस्म ते का अहिड़ी जाइ ख़ाली कान्हे जिथे मूंखे भालो या तीर जो निशान कोन्हे। तव्हां ॾिसो सॼो बुत मुंहिंजो निशान आहिनि ऐं मुंहिंजो मौत बिस्तरे ते थो थिए ऐं मां ईअं थो मरां जीअं को पोढ़ो उठ मरंदो आहे। तंहिंजे करे उहे माण्हू जेके अलाह जे रस्ते में जिहाद खां डिॼनि था त मरी न पऊं, इन्हनि जूं अखियूं जेके आहिनि इन्हनि बुज़दिलनि जूं अखियूं मुंहिंजो मिसाल ॾिसो। अलाह न ॾिए शहादत, ॾिए नथो, अलाह जी मर्ज़ी आहे। रसूल फरमाए त आयतुल मुनाफ़िक सलासा, मुनाफ़िक जूं 3 निशानियूं आहिनि। नंबर 1, जब बात करे तो झूठ कहे, जब वादा करे तो उसके खिलाफ वर्जी करे, और जब उसको अमानतदार समझा जाए तो ख़यानत करे। ऐं उन खां पोइ चौथियों अञा निशानी ॿी आहे, जब झगड़ाए तो बद ज़बानी में गारियूं कढे। तंहिंजे करे असांजे बैद सल्फ़ लिखियो आहे त ही क़ुरान नाज़िल कयो आहे अमल जे लाइ, ऐं माण्हुनि वरी तिलावत खे अमल सम्झो आहे। माना हिकिड़ो ख़त्मु हो, ॿियो ख़त्मु हो, टियों ख़त्मु हो, चोथों असां क़ुरान था पढ़ूं। न बाबा, ही क़ुरान आयो अमल जे लाइ आहे, ऐं माण्हू वरी हिनखे तिलावत मां ख़त्मो कढियो आहे, 3 ख़त्मा अचो ख़त्मा था कढूं। तंहिंजे करे अहले क़ुरान उहे आहिनि जेके क़ुरान खे ॼाणनि पिया ऐं उते अमल बि कंदा हुआ, पोइ चाहे हाफ़िज़ न हुजनि। तंहिंजे करे जेको आहे सो जेके माण्हू क़ुरान हाफ़िज़ थी था वञनि पर ख़बर न अथनि त असां छा था पढ़ूं, पोइ खणी किरायत सफ़ा चिटी चिटी कनि, पर जेके अहले क़ुरान न आहिनि। उन खां पोइ अॼु रमज़ान जो रोज़ो थियण वारो आहे। हाणे तव्हां रमज़ान जा कीअं रोज़ा रखिया, अचो त ॾिसूं त छा रोज़ो तव्हांजी शफ़ात कंदो। हिन रमज़ान जे महीने में तव्हां क़ुरान सां कहिड़ो तालुक़ु रखियो, अचो त ॾिसूं त क़ुरान तव्हांजी शफ़ात कंदो। रसूल फरमाए थो रोज़ो ऐं क़ुरान पंहिंजे बाने जी शफ़ात कंदा क़यामत जे ॾींहं ते। पहिरीं रोज़ो चवंदो रब साईं मुंहिंजे करे हिन खाधो छॾे ॾिनो ऐं बुराई बि छॾे ॾिनई, तंहिंजे करे मां हिन जी शिफ़ायत थो कयां। क़ुरान चवंदो मुंहिंजे करे राति जो न सुतो, देरि सां सुतो, ऐं तंहिंजे करे हिन खे मूंखे पढ़ण जे लाइ सम्झण लाइ, तंहिंजे करे हिन खे शफ़ात कयो। त पाण अलाह फरमांदो इहो शफ़ान, मां तव्हां ॿिन्ही शफ़ात क़बूल कई। तव्हां क़ुरान पढ़ो था, तिलावत न, माना हिते ॻाल्हि हले थी न, हींअर ॾसियोमांव। तंहिंजे करे जेको आहे सो जेका दुआ घुरणा, नबी साईं फरमाए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुआ मुख़्ल इबादत, निमाज़ बि इबादत आहे, रोज़ो बि इबादत आहे, लेकिन इन सभिनी इबादतनि जो सरताज, सभिनी इबादतनि जो मग़ज़ दुआ आहे। जॾहिं तव्हां अलाह जो हथु खणो था न, इहा सम्झो त निमाज़ खां बि वॾी इबादत आहे, त रोज़े खां बि वॾी इबादत आहे। ऐं इहा दुआ जेकॾहिं तव्हां माना घुरणु, ऐं इहा जेकॾहिं तव्हां कंहिं पराए खां घुरो, कंहिं मोल खां घुरंदव, माना सॼियूं निमाज़ूं तव्हां उन लाइ था पढ़ो। इन मां ख़बर पई। तंहिंजे करे अलाह ताला क़ुरान में फरमाए थो वइज़ा सालक इबादी अन्नी फ़इनी क़रीब, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में पुछनि त चईनि इन्नी करीब, मां तव्हां सफ़ा वेझो आहियां। उजीब दावत दाइज़ दानी, मूंखां घुरो था त मां ज़रूरु तव्हांजो कमु कंदुसि। फल यस्तजीबू ली, पर मुंहिंजो बि त चयो मञो न, माना जेके मां तव्हांखे हुकुम हिन क़ुरान में ॾिना आहिनि इन्हीअ खे हलंदो। बाक़ी वन वे ट्रैफ़िक त कान थींदी। तव्हां मुंहिंजो बि चयो मञो, ऐं तव्हांजी बि दुआऊं क़बूल कंदुसि। वरी यूमिनू बि, मूं ते ईमान आणियो, लअल्लहुम यरशुदून, त तव्हां फलाह पायो। तंहिंजे करे रब फरमाए थो काल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम, अलाह चए थो त मूंखे सॼो, मां तव्हांखे ज़रूरु तव्हांजो कमु कंदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, बाक़ी जेके मूंखां दुआऊं नथा घुरनि सयदखुलून जहन्नम दाख़िरीन, इहे जहन्नम में बेस्ता थी वेंदा। अलाह फरमाए थो कुल इदुल्लाह व इदुर रहमान, अलाह करे सॼो, रहमान करे सॼो, अय्यामिन तदू, जंहिं बि नाले सां सॼो, फलहुल अस्माउल हुस्ना, हुनजा सभई नाला सुहिणा, 99 नाला सभु सुहिणा। ऐं पोइ रब थिए थो ॿी हदीस शरीफ़ में चयो दुआ हुअल इबादत, असुलु इबादत दुआ आहे, घुरणो आहे। काल रब कुम अदूनी अस्तजिब, अलाह तुंहिंजे फरमायो आहे मूंखां घुरो, मां तव्हांजो कमु कंदुसि। वला तदू मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां बि न घुरो। मा ला यनफ़क वला यज़रुक, जंहिंजे हथ में न नफ़ो आहे न नुक़सानु आहे। फ़इन फाल्त, जे अलाह खां सवाइ ॿिए खां घुरंदव, फ़इनक इज़न मिन ज़ालिमीन, त तव्हांखे मां शिरक मां सम्झंदुसि। इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था, इबादुन अमसालकुम, इहे बि मुंहिंजा तव्हां वांगुरु मुहताज बाना आहिनि। फदूम, तव्हां जेकॾहिं नथा मुड़ो सॼोनि, फल यस्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन, जे सतायो त सॾो त ॾियनि न, माना कनि अथनि भई वात कोन्हनि को। तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो
ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया तॾहिं तो पिया विचा विला ॾींहण में। अॾां ॾुख थो करे त तूं मुंहिंजा मूंखे छॾे अथई। दुआ कंहिंजी क़बूल पवंदी? हे मां तर्जुमो मुस्तर माना जेको तकलीफ़ में आहे, मज़लूम जेको पीउ पंहिंजे पुट जे लाइ घुरे, इमाम आदिल दुआ घुरे, नेक शख़्स दुआ घुरे, ऐं पंहिंजो जेको औलाद आहे पंहिंजे पीउ जे लाइ घुरे, ऐं रोज़े वारो जॾहिं रोज़े में आहे, ऐं हिकिड़ो मुस्लमान ॿिए भाउ जे लाइ दुआ घुरे उहो मौजूदु बि न हुजे, ऐं हिकिड़ो मुस्लमान जी दुआ जेको आहे सो का रिश्तेदारी नथो टोड़े, ऐं उन जी दुआ जेको तौबा थो करे पंहिंजे गुनाहनि जी, ऐं मुसाफ़िर इन्हनि जूं दुआऊं क़बूल थियूं पवनि। पर शर्त दुआ जो कहिड़ो आहे? दुआ इख़लास सिर्फ़ु अलाह खां घुरबी, ऐं उन सां गॾु अलाह ताला जे हुकमनि ते हलिबो, ऐं बुराईअ खां रुकबो, ऐं जंहिं शइ खां अलाह मना कयो आहे उहा उन में न वञिबो। इहा दुआ जा शर्त आहिनि। ऐं उन खां पोइ हराम न खाइबो, चाहे खाइण में पीअण में ऐं या पंहिंजो कपिड़नि में। ऐं उन खां अलावा दुआ खां अॻु में कुझु न कुझु नेक अमल कयो, ऐं उन खां पोइ दुआ घुरणु महिल पाकाई हुजे, वुज़ू कयल हुजे त बहितर आहे। हाल ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असां पंहिंजे हिन आख़िरी टुकर ते पहुता आहियूं। अलाह पाक असांखे हिन रमज़ान शरीफ़ जूं सभु नेमतूं अता फ़रमाए। असां हींअर झंड थो घुमायां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़वालनि जा। पाण फ़रमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेकॾहिं परेशानीअ जे वक़्त में तव्हां हीअ दुआ घुरो, कहिड़ी? अल्लाहु अल्लाहु रब्बी, माना मां पलजा अलाह खां थो, ला उशरिकु बिही शैया, सभु अलाह खां घुरंदुसि, इन सां गॾु कंहिं बि शख़्सियत खे शामिलु न कंदुसि दुआ में, त इन खां घुरां मां उन सां शिरक न कंदुसि। इहा दुआ आहे परेशानी दूरि करण लाइ। सुम्हण वक़्तु हीअ दुआ घुरिजे, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिक अन तदुअ अलई कततुआ। इन जी मूंखे माना कान थी अचे, इन खे मां छॾी। कततुआ मां ॾिठी आहे, अॼु सॼो ॾींहुं ॻोल्हियमि इन खे, इन जो ट्रांसलेशन, पर मूंखे न मिली। उन खां पोइ आहे त बदन जी सलामती, बुराई जादूअ खां बचण जी आयतल कुर्सी। आयतल कुर्सी, ॿियो कुलउज़ रबिल फलक, कुलउज़ रबिल नास, इहे जेके आहिनि से तव्हांखे जिन्ननि तावीज़नि जे हमलनि खां बचाईंदा। आयतल कुर्सी छा आहे त इन जे बारे में नबी साईं फरमायो आहे त हर शइ जी चोटी आहे, ऐं क़ुर जी चोटी सूरे बकरा आहे, ऐं उन में आहे आयत कुर्सी जेका सरदार आयतनि जी सरदार आहे। ऐं चवनि था जंहिं क़ुर, हे मां तर्जुमो थो कयां, जंहिं क़ुर आयतल हदीस आहे जेका क़ुर जेको आयतल कुर्सी हर निमाज़ खां पोइ पढ़ंदो त उनखे जन्नत में ज़रूरु दाख़िलु थींदो, ऐं उनखे जन्नत खां रोके थो सिर्फ़ु मौत। ऐं जेको सुम्हण महिल कंदो त अलाह ताला उन जे घर में, पाड़े वारनि जे घर में, ऐं उन खां ॿाहिरियनि पाड़े वारनि में बि अमुन क़ाइमु कंदो। उन खां पोइ आयतल कुर्सी चए थी अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना सभु कम अलाह अकेलो थो करे। जॾहिं इहा ॻाल्हि कई त मके जा मुशरिक कावड़जी विया, चवणु लॻा अजाल आलिहत इलाहू वाहिद इन हाज़ा शयुनि इजाब। चवणु लॻा त हे वरी कहिड़ो आहे, त हिकिड़ो अलाह सभु कम कीअं कंदो, इहा त अजीब शइ आहे। तंहिंजे करे जेको आहे सो, ऐं चवणु लॻा पंहिंजे माण्हुनि खे कालू ला तज़ुरुन आलिहतकुम, हे जेके असां बुत रखिया आहिनि बुज़ुर्गनि जा, इहे नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा वली आहिनि, वला तज़ुरुन, इन्हनि में जेके वॾा वॾा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे न छॾियो, इन्हनि जी इबादत कयो, इन्हनि खां घुरो। वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं व यगूस यऊक, सभु नाला वरितनि। त इहे कंहिंजा नाला आहिनि? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाज़ी असमा क़ौम सालिहीन मिनल क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे सभई बुत जेके नाला हींअर वरितनि, इहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा जेके आहिनि इहे बुत हुआ, इहे शख़्स हुआ, मरी विया। हाणे इहे बुत हक़ीक़त में इहे सॼियूं मूर्तियूं हिंदू था रखनि न। नूह अलैहिस्सलाम त हिंदुनि जो न, इहा सॼो रवाज इहो बुतनि जी, माना हिंदू बुत जी पूॼा कोन था कनि। हिंदू उन बुज़ुर्ग जी शिकिल जी मूर्ति ठाहिनि था, ऐं पोइ आॾो वञी बीही हू चवनि था त इहा मूर्ति उन बुज़ुर्ग जेको जन्नत में भॻवान सां वेठो हुन ताईं आवाज़ सां पहुचाइनि। तंहिंजे करे इहा मके जे मुशरिकनि या हिंदुनि वटां इहो सिस्टम खणी ऐं 360 बुत हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा रखाया आहिनि। तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो वमन अज़ल,
मिमन यदउ मिन दूनिल्लाह, इन खां वधीक गुमराह चरियो केरु थी सघे थो जेको अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾे। मल्ला यस्तजीब लहू इला यौमल क़यामह, जो क़यामत ताईं सॾ बि कोन ईंदा। पर हक़ीक़त वहम उन दुआ हम गाफ़िलून, पर अलाह जा वली बुज़ुर्ग हिन जो इहे सॾ ॿुधनि ई कोन था, छो त सतें आसमान ते वेठा आहिनि, उहो कीअं ॿुधंदा। हिंदुनि त मोबाइल लॻाए, हिंदू चवंदा आहिनि मूर्ति जेका आहे या मोबाइल आहे इहा आवाज़ थी हुन ताईं पहुचाए सतें आसमान ते, असां वटि त मोबाइल बि कान्हे का, हालांकि मोबाइल बि कूड़ी आहे। उन खां पोइ अचे थो हयुल कयूं आयतल कुर्सीअ में, माना अलाह फरमाए थो तव्हां तवकल कयो जेको आहे सो अलाह ते, जेको अल्लज़ी ला यमूत, जेको जंहिंखे मौत कोन्हे। पोइ सभु बि हमदी अलाह जी तारीफ़ कयो ऐं उनजी तस्वीर पढ़ो। कफ़ा बि ज़ुनू इबादी ख़बीरा, अलाह पंहिंजे ॿाननि जे सभिनी गुनाहनि खे ॼाणे थो। पोइ वरी अचे थो आयत ला ताक़िदू सिनतूं वला नोम, माना न अलाह खे निंड थी अचे न अलाह खे झुटको थो अचे। त अलाह फरमाए थो हिन आयत में त अलाह पाक हाणे माना थो कयां, अलाह साईं जेको आहे सो आसमान ज़मीन खे पकड़ियो बीठो आहे। हाणे जेको चंड ऐं सिज सो बीठो आहे न, कंहिं पकड़ियो अथसि। चए थो अन तज़ूला, चए थो जेकॾहिं मां छॾे ॾियां ऐं किरनि वलनि ज़ालता इन अमसकहुमा मिन अहदिन में बादी, पोइ तव्हां मां केरु हुनखे पकड़ींदो किरण खां। अलाह ताला तव्हांजे मथां हिल्म थो करे ऐं गफ़ूर आहे। वरी अचे थो आयतल कुर्स में लहू मां फिस्समावात वमा फिल अर्द, माना ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी हुनजी आहे। तंहिंजे करे अलाह हिन क़ुर में फरमाए थो त जंहिंखे तव्हां अलाह खां सवाइ सॼो था, इहे बेजान शयूं आहिनि ऐं तव्हां कूड़ ठाहियो आहे। इहे जेके मूर्तियूं आहिनि सभु कूड़ आहे। जेके अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, इन्हनि जे हथ में तव्हांजो रिज़्क़ कोन्हे। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, रिज़्क़ अलाह खां घुरो, वाबदू उन जी इबादत कयो, वशकुर जो शुकुर अदा कयो, इलाही तुरजऊं, तव्हांखे उन ॾींहुं मोटी अचिणो आहे। वरी अचे थो मंज़ल जी यशफा इंदहू इल्ला बेज़िन, कंहिंखे ताक़त आहे जो कंहिंजी शफ़ात करे अलाह जी इजाज़ खां सवाइ। सो शफ़ात आख़िर जो हथियार आहे। इहा अपील फ़ैसिले खे चेंज कराइण लाइ आहे। इहा अपील उहो शख़्स पाण न कंदो, पर ॿियो को जन्नती अलाह जी इजाज़त सां कंदो। उन खां पोइ अचे थो त यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हूं, माना अलाह ताला अॻियनि पोयनि हालातुनि खे ॼाणे थो। वला युहीतून बिशैइन में इल्मी इल्ला बिमाशा, बाक़ी अलाह जे वटि जेको इल्मु आहे उहो केरु नथो उनजो अहातो करे सघे जेसिताईं अलाह ताला चाहे। तंहिंजे करे अलाह चए थो कुल या ला यालम मन फिस समावात वल अर्द दल गईब, चए थो ज़मीन आसमान में अलाह सां का बि अहिड़ी शख़्सियत न आहे जंहिंखे ख़बर हुजे त सुभाणे छा थींदो, ख़बर न आहे इल्ला अलाह खां सवाइ। बल्कि जेके गुज़ारे विया आहिनि वमा यशरून अयान युबसून, त उन्हनि खे अञा ताईं इहा बि ख़बर न आहे त क़यामत कॾहिं थींदी। तंहिंजे करे अलाह ताला जॾहिं रसूलनि खे जमा कयो न, त यौम यजमल्लाहु रुसुल त फ़यकुल माज़ा उजिबतुम, चई ॾियो ख़बर तव्हांखे छा रिस्पांस मिलियो क़ौम खां। त चवनि हा न त साईं हेतिरा हेतिरा असां मुस्लमान कया, चवनि था कालू ला इल्म लना, छाकाणि त असांखे उन्हनि जे अंदर जी ख़बर कान्हे, तंहिं करे असांखे ख़बर न आहे। इन कनि त अलाह हुयूं अंदर जूं ख़बरूं सभु तूं ॼाणी थो, असांखे ख़बर न आहे। उन खां पोइ अचे थो त जीअं मिसाल तौरु यूनुस अलैहिस्सलाम हो, पोइ उहो पंहिंजे क़ौम खां काविड़जी वियो, वञी ॿेड़ीअ में वेठो, हालांकि ॿेड़ियूं खोड़ बीठियूं, पर अॻी ॿेड़ीअ में वेठो उहो ॿुॾी वई। पोइ वरी हुननि कुणो ॿुॾे पई त पोइ कुणो विधनि त हिकिड़े उछलायूं त हिन जो नालो निकितो। जे हिनखे ग़ैब जी ख़बर हुजे हा त पहिरीं ॿेड़ीअ में वेही बि कोन हा, जा पोईअ में थो वेहा। पर ऐं मूंखे जेकॾहिं वेहंदुसि त मूंखे कुणे में मां निकिरंदुसि, माना खे कान ख़बर हुई। उन खां पोइ हे वरी ॿियो मिसाल थी थिए त हज़रत जेको आहे सो ज़करिया अलैहिस्सलाम, उनखे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाउर खूह में उछलाए विया, पोइ कूड़ो वञी रोअण लॻा। त जेकॾहिं इल्मु ग़ैब हुजे असां चवनि कान बेवकूफ़ कूड़ था हणो, हिते किलोमीटर ते मुंहिंजो पुटु खूह में छॾे आयो, वरी तव्हां मूंखे ॿुधायो त मां जेको हुनखे बगड़ खाई वियो। माना अलाह ताला इल्म ग़ैब जंहिंखे चए थो मूंखां सवाइ मां कंहिंखे कोन ॼाणां। पोइ चए थो वसिया कुर्सियूं समावात वल अर्द, अलाह जो पावर ज़मीन आसमान ते वसी आहे। वला यऊदो हिफ़्ज़ुमा, अलाह खे थकु कोन थो थिए इन सिस्टम खे हलाइण में। वहुल अलीउल अज़ीम, ऐं बल्कि अलाह जो सिस्टम त अहिड़ो आहे, इन मां अमरहू इज़ा अराद शैन, बल्कि अलाह जेकॾहिं कंहिं शइ खे को इरादो करे थो ऐं यकूल हू कुन फ़ेकुन, चए थो थी त थी पए, मुंहिंजो सॼो मुंहिंजो ऑटोमेटिक सिस्टम आहे। ऐं तंहिंजे करे जेको आहे ॿियो अचे थो त जादू ऐं तावीज़ ऐं नज़र बद की हिफ़ाज़त ॾिए। जादू तावीज़ वग़ैरह के बुरे असर से या नज़र बद से हिफ़ाज़त के लिए सूर बकरा का पढ़ना मुफ़ीद है, पढ़जे माना सां बकरा पढ़ो। ऐं पोइ उन खां घर खां निकिरण वक़्तु कहिड़ी दुआ आहे, बिस्मिल्लाह
तवक्कलतु अलल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, या घर खां निकिरण महिल दुआ करणु खपे। या घर खां निकिरण हीअ बि दुआ घुरी सघे थी, अल्लाहुम्मा इन्नी औज़ु बिक, अल्लाह सी मां तोखां पनाह थो घुरां, अन अज़िल औ उज़ुल, जो मां कंहिंखे गुमराह कया मां पाण गुमराह थियां, ऐं व अज़िल औ उज़ुल ओ अज़लिम ओ उज़लम, जो मां कंहिं ते ज़ुल्म कयां या मूं ते ज़ुल्म कयो वञे, ओ अजहल ओ युजल, जो मां कंहिंखे जाहिल कयां या मां पाण जाहिल थियां। ऐं उन खां पोइ आहे ही इस्म एज़म जे ज़रिए रहमत इलाही खे फ़रियाद करे, या हय्यु या क़य्यूम बिरहमत अस्तग़ीस, असीं तुंहिंजे हिन रहमत खे पुकारियां थो, इस्लह ली शानी कुल्लहू, मुंहिंजे हर हवाल जो इस्लाह कर, वला तकिलनी इला नफ़्सी तरफ़तल ऐन, ऐं मूंखे पंहिंजे नफ़्स हिकु सेकंड जे लाइ अखि छिंभ लाइ नफ़्स जे हवाले न कर। वरी कर्ज़ अदा करण लाइ हीअ दुआ आहे, अल्लाहुम्मा रसूल तरफ़, हे सभु अलाह जे रसूल सेखारियूं आहिनि। अल्लाहुम्मा अख़्फ़िनी बि हलालिक, अलाह साईं मूंखे जेको हलाल आहे इन मां मुंहिंजी पूरत कर, अन हराम हराम जे मुक़ाबले, व अग्निनी बि फ़ज़लिक अम्मा सिवाक, ऐं मूंखे पंहिंजे जेको आहे सो पंहिंजे फ़ज़ुल सां पंहिंजे तरफ़ां मूंखे ग़नी कर। जादू खां बचण जी दुआ, अल्लाहुम्मा अंत सलाम व मिन्नक सलाम तबारकत या ज़ल जलाल वल इकराम, ऐं सलामती हासिलु करण जी, या सलाम सल मिना व सल मिना। उन खां पोइ नफ़ली रोज़ा रखणा आहिनि, हर साल शवाल जे महीने में 6 रोज़ा रखणु सवाब ऐं उमिरि भर रोज़ा रखण जे बराबरि। माना तव्हां अञा रमज़ान जा रोज़ा रखिया न, त रसूल सन फरमाए थो, मन साम रमज़ान, जंहिं रमज़ान जा 30 रोज़ा रखिया, सुम अतबो बि सित मिन शवाल, ऐं शवाल महीने जी 6 रोज़ा रखियव त तव्हांखे सॼे साल में रोज़नि रखण जो तव्हांखे सवाब मिलंदो। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला खां आफ़ियत जी दुआ करणु खपे। मुंहिंजो आख़िरी आहे जेको तव्हांखे आफ़ियत, अलाह खां माफ़ी वठिजे आफ़ियत जी। अल्लाहुम्मा, ए रब साईं, इन्नी असलक, तोखां मां सुवाल थो कयां, अल आफ़ियत फिल दुनिया वल आख़िरत, त हिन दुनिया ऐं आख़िर में आफ़ियत, माना मां बची वञा मुसीबतुनि खां, तकलीफ़ुनि खां। अल्लाहुम्मा इन्नी असलक, मां तोखां घुरां थो, अल अफ़ू वल आफ़िया, माफ़ी ऐं दरगुज़र कर, फी दीनी, दीन में, व दुनिया, दुनिया में, व अहली, मुंहिंजे घर वारनि में, व माली, मुंहिंजे माल में। अल्लाहुम्मा उस्तर औराती, अलाह साईं तूं मुंहिंजूं जेके आहिनि से ढक मुंहिंजा ऐब। अल्लाहुम्मा अहफ़िज़नी मिन बैन यदई व मिन ख़ल्फ़ी व अन यमीनी व अन शिमाली, मूंखे बचाए, मुंहिंजी हिफ़ाज़त कर, अॻियां पोयां साॼे खाॿे ऐं हेठां मथां, व औज़ बि अज़मतिक, ऐं जेको आहे सो मां तुंहिंजी इन अज़मत जे तोखां पनाह थो घुरां। इहा आहे जेका दुआ असां हिन आख़िर में रमज़ान जे एंड में, पंहिंजे प्रोग्राम जे एंड में तव्हांखे मूं ॾिनी आहे। इहा यूट्यूब ते अची वेंदी। अलाह ताला खां असां सभु गॾिजी अलाह खां दुआ घुरूं, अलाह ताला असांखे तव्हांखे इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां रोज़ा रखिया आहिनि, तंहिंजे करे तव्हांखे फ़ितरो ॾियणो पवंदो, ऐं फ़ितरे जो जेको मवाद आहे तक़रीबन 2.5 किलो थिए थो, वरी बि अख़बार में अची वेंदो। पोइ जेका ॾियो, कणिक ॾियो, चांवर ॾियो, खंडु ॾियो, इहे 2.5 किलो पर पर्सन तव्हांखे ॾियणो आहे। जेतिरा नंढड़े ॿार खे ॾियणो आहे, पेट में आहे, उन जो बि ॾियणो आहे, उहो तव्हांखे ॾियणो आहे, चाहे ग़रीब आहियो अमीर आहियो, ग़रीबनि खे पहुचायो। पर जेके फ़क़ीर आहिनि उहे नथा पहुचाए सघनि। फ़क़ीर उहो आहे जंहिंजी कमाई सन ज़रूरत खां अध खां घटि आहे। तंहिंजे करे जेको आहे सो इहो फ़ितरो ॾींदव त इन सां तव्हांजे रमज़ान जे रोज़नि में जेके ग़लतियूं सलतियूं अलाह हुनखे माफ़ु कंदो। अल्लाहुम्मा अंत सलाम व मिनक सलाम तबारक या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा अंत सलाम व मिनक सलाम तबारक या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा अंत सलाम व मिनक सलाम तबारक या ज़ल जलाल वल इकराम। आमीन या रब्बल आलमीन। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।